अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा हाला मौज़ू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो अख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो अख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे। रवैया या अमाल सुठा या ख़राब हूंदा आहिनि। रवैया या अमाल सुठा या ख़राब हूंदा आहिनि। इंसान त लकड ख़लक़ल नल इंसान फी अहसन तक़वीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो इख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे। सुठो वक़्तु सुठा माण्हू हर कंहिंजे मुक़दर में कोन हूंदा आहिनि। जॾहिं बि उन्हनि मां मिली वञे त उन्हनि खे ज़ाया न करणु घुरिजे। सुठो वक़्तु सुठा माण्हू हर कंहिंजे मुक़दर में कोन हूंदा आहिनि। जॾहिं बि उन्हनि मां मिली वञे त उन्हनि खे ज़ाया न करणु घुरिजे। इंसानियत ऐं सुठो इख़लाक़ इंसान खे हमेशह बुलंद मक़ाम ते रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो इख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे। सुठो माण्हू मतिलबी कोन हूंदो आहे, बसि परे थी वेंदो आहे। सुठो माण्हू मतिलबी कोन हूंदो आहे, बसि परे थी वेंदो आहे उन्हनि माण्हुनि खां जंहिंखे उनजो क़दुरु कोन हूंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो इख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी निशानी हूंदी आहे। घणियूं ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि। घणियूं ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि, पर सुठो या ख़राबु सलूक कोन विसरंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो इख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे। उन्हीअ करे अहिड़ो हुस्न सलूक इख़्तियार करणु घुरिजे जो जॾहिं बि कंहिंखे यादि अचे त उनजे दिलि सां दुआऊं निकिरनि। उन्हीअ करे अहिड़ो हुस्न सलूक इख़्तियार करणु घुरिजे जो जॾहिं बि कंहिंखे यादि अचे त उनजे दिलि सां दुआऊं निकिरनि। बहितरीन उहो माण्हू आहे जंहिंजो इख़लाक़ सभिनी खां सुठो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो इख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। ख़ुशी ख़ुशहाल आसूदो करे नेक सालिह औलाद सुठो इख़लाक़ अता फ़रमाए। असांजा मुश्किल आसान फरमाए, असांजूं मुश्किलातूं दूर फरमा। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। ख़ुशी ख़ुशहाल आसूदो करे नेक सालिह औलाद सुठो इख़लाक़ अता फरमा। असांजा मुश्किल आसान फरमा, असांजूं मुश्किलातूं दूर फरमा। आस उमेद मुरादूं पुॼाए, मतिलबु नेक मक़सद हासिल थियनि। तंग दस्ती दूर फरमा, रिस्क रोज़ीअ में कुशादगी अता फरमाए।
जो कंहिं बि शइ जी कमी महसूस न थिए, सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता फ़रमाए। अल्लाह तवाब अल रहमान अल रहीम रब करीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सोच सुठो इख़लाक़ माण्हूअ खे बुलंद दर्जे ते रखंदो आहे। सुठो किरदारु हमदर्द दिलि ऐं ख़ूबसूरत फितरत जी ज़रूरत हूंदी आहे।